सवाल कयो आहे करीम बख़्श सोलंकी। उहो त चए त हिकु औरत जो मुड़ुसु गुज़ारे थो वञे, उन इद्दत 4 महीना 10 ॾींहं आहे। उन औरत जा 4 नंढड़ा ॿार आहिनि, ॿार तंग कनि था। 40 ॾींहंनि खां पोइ इद्दत ख़तमु करे छॾियईं, इहो सही आहे या न? हाणे उहा औरत पंहिंजे माइटनि जे घर ख़ुशी जे मौक़े ते वञी सघे थी या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। औरत जे मथां लाज़िम आहे त मुड़ुस जी वफ़ात ते 4 महीना 10 ॾींहं इद्दत वेहे, ऐं इहो उनखे इख़्तियार न आहे, बल्कि रब करीम जो उनजे मथां हुकुम आहे, लाज़िम आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद जे अंदरि इरशाद फरमायो आहे, वल्लज़ीन युतवफ़्फ़ौन मिनकुम वयज़रून अज़वाजन यतरब्बसन बिअन्फुसिहिन्न अर्बअत अशहुरिन व अशरा। हिन आयत मुबारक में रब करीम इरशाद फरमायो आहे त जेका औरत जो मुड़ुसु वफ़ात करे वञे त उहा 4 महीना 10 ॾींहं पंहिंजो पाण खे रोकींदी। मालूम थियो त उनखे 4 महीना 10 ॾींहं इद्दत वेहणु लाज़िम आहे। हाणे जेकॾहिं उहा औरत इद्दत मां उथे थी त इद्दत मां उथी न सघंदी शरई लिहाज़ सां, ऐं न ई उनखे पंहिंजे रिश्तेदारनि ॾांहुं वञणु जाइज़ आहे। हाणे वञे थी त इहा गुनाहगार थींदी। वल्लाहु आलम बिस्सवाब।